सिलेंडरनि सां भरियल मज़दा गाॾी नसीराबाद हाईवे ते कल्टी थी पई आहे। उन गॾिया गाॾी खे बचाईंदे पंहिंजो पाण खे कल्टी करे विधो। नाज़रीन, सॼे रोड ते जेको आहे सिलेंडर पखिड़िजी विया आहिनि ऐं अलाह कयो जानियुनि जो नुक़साननि जो ख़ैरु थियो आहे, जान खे को बि कंहिंखे नुक़सानु न पहुतो आहे। असीं हींअर तव्हांखे ऐलान न्यूज़ तरफ़ां ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त नसीराबाद रोड ते मज़दा गाॾी कल्टी थी पई आहे, जंहिंजा सिलेंडर सॼे रोड ते पखिड़िजी विया आहिनि ऐं उन गॾिया गाॾी खे बचाईंदे पंहिंजे पाण खे कल्टी करे विधो। नाज़रीन, अमीं ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़ नसीराबाद। नाज़रीन, जीअं त हिते कोहीरे जी वजह सां हीउ हादसो पेश आयो आहे, असीं हींअर उन स्पॉट ते बीठा आहियूं। अलाह कयो कंहिंजी जान जो को बि नुक़सानु न थियो आहे ऐं गाॾी कल्टी थी आहे, सिलेंडर सॼे रोड ते आहिनि। इहा अव्हांखे असां ॾेई रहिया आहियूं ब्रेकिंग न्यूज़ नसीराबाद खां। नाज़रीन, अमीं हींअर ॾिसी रहिया आहियो लाइव नसीराबाद रोड ते मज़दा गाॾी कल्टी थी आहे, जेका सिलेंडरनि सां भरियल हुई, कराचीअ तरफ़ां अची रही हुई, लाड़काने वञी रही हुई। उन गॾिया गाॾी खे बचाईंदे पंहिंजे पाण खे कल्टी करे विधो ऐं इंसाननि जे जानियुनि जो ख़ैरु थियो आहे। उहो गॾिया गाॾो बि बची वियो, पर हीउ सिलेंडर सॼे रोड ते पखिड़िया पिया आहिनि। नाज़रीन, अमीं हींअर ॾिसी रहिया आहियो नसीराबाद खां लाइव ब्रेकिंग न्यूज़ त कराची खां ईंदड़ हिकिड़ी मज़दा ट्रक जेका लाड़काने वञी रही हुई, उहा कल्टी थी पई आहे। गॾिया गाॾी खे बचाईंदे उनजो सॼो जेको आहे सिलेंडर जेके हुया उहे रोड ते पखिड़िया पिया आहिनि। इहा असां तव्हांखे लाइव ब्रेकिंग ॾेई रहिया आहियूं ऐलान न्यूज़ नसीराबाद जे तरफ़ां। नाज़रीन, अमीं ॾिसी रहिया आहियो ऐलान न्यूज़ जे तरफ़ां ब्रेकिंग न्यूज़ त लाड़काने खां कराची खां ईंदड़ मज़दा गाॾी नसीराबाद ॿाहिरां कल्टी थी पई आहे। गॾिया गाॾी खे बचाईंदे ऐं उनजा सॼा सिलेंडर अमीं ॾिसी रहिया आहियो रोड ते पखिड़िया पिया आहिनि। नाज़रीन, जीअं त अमीं ॾिसी रहिया आहियो ब्रेकिंग न्यूज़ त लाड़काने खां ईंदड़ मज़दा गाॾी जेका नसीराबाद ॿाहिरां कल्टी थी पई आहे, फास्ट पेट्रोल पंप जे साम्हूं ऐं जेको आहे सो हाईवे वारा हाईवे जेका पुलिस आहे उहा बि सॾे ते पहुती आहे, जेके पंहिंजे कमनि में मशगूल आहे, उहा पंहिंजो कमु करे रही आहे। असां साफ़ बि पंहिंजो कमु करे रहिया आहियूं, असांखे लाइव ॾेखारे रहिया आहियूं ब्रेकिंग न्यूज़ गाॾी एक्सीडेंट जी जेका हींअर नसीराबाद रोड ते कल्टी थियल